अॼु जो मौज़ू आहे असांजो शाह साहब जो रिसाले जो सुर केॾारो। सुर केॾारो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे रिसाले जो टीहों सुर आहे। सुरनि जी तरतीब जे हिसाब सां जेकी अक्सर रिसालनि में ॾिसिजे थो त शाह लतीफ़ जे रिसाले जो टीहों सुर जंहिंमें 6 दास्तान 88 बैत 9 वायूं आहिनि, पर इहो तादादु हर रिसाले में मुख़्तलिफ़ आहे। शाह जे शाइर डॉक्टर गुरबख्शानी साहब सुर जो नालो केॾारो संस्कृत ॿोली जे लफ़्ज़ केदार जी मटियल शिकिल मां आहे, जंहिंजो मतिलबु आहे जंग जो मैदान, जॾहिं त सिंधी लुग़ात में केॾारे जी माना जंग वेड़ या क़त्लेआम ॾिनी वई आहे, जॾहिं त कुझु मुहक़िक़नि पारां केॾारो खे अरबी ज़बान जे लफ़्ज़ क़ैद मां निकितल ॼाणायो वियो आहे, जंहिंजी माना मोरको या मातम ॿुधाई वई आहे, जेका तहक़ीक़ करण ते कुझु मुख़्तलिफ़ साबित थी आहे, छाकाणि त अरबी लफ़्ज़ क़ैद जी माना आहे ॿार। सुर केॾारो सिंधी रिज़मिया शाइरी जो हिकु बहितरीनु ऐं अवाइली नमूनो आहे ऐं साॻे वक़्तु मर्सिया नवीसी जी पिणु हिकु आला मिसाल आहे। सुर केॾारो जो मौज़ू करबला जो वाक़ियो आहे, जंहिंमें हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम यज़ीद सां जंग जोटी, जंहिंजी शाह साहब अहिड़ी त मंज़र निगारी कई आहे जो पढ़ंदड़ पाण खे करबला जे पिड़ में बीठल महसूस थो करे ऐं तीरनि जी तेज़ी, तरारनि जो ताव, जोधनि जी जवान मर्दी ऐं बहादुरनि जी बेबाकी जो मुशाहिदो थो माणे। भिटाई सरकार हिन सुर में हिकु तारीख़दान वांगुरु फ़क़ति जंग जा अंग अखर ऐं तारीख़ूं नथो बयानु करे, बल्कि हू हक़ ते अॾोल बीहण, सच ख़ातिर सख़्तियूं बर्दाश्त करण जी साराह करे थो। गॾोगॾु सफ़र जूं सख़्तियूं, जंग जो जौलान, पंहिंजे प्यारनि सां थींदड़ ज़ुल्म, उन बुख जूं तकलीफ़ूं ऐं कुटुंब जे क़ुर्बानीनि ते सबर जी बि उपटार करे थो। लतीफ़ साईं जे अहिड़े लाज़वाल शाहकार खे कुझु मुहक़िक़नि पंहिंजे मज़हबी नज़रियनि जी बुनियाद ते न सिर्फ़ु तनक़ीद जो निशानो बणायो, पर मुर्गो रिसाले मां ई ख़ारिज करे छॾियऊं। तिन मां घणनि जो ख़्यालु हुयो त सुर केॾारे जा बैत शाह साहब जा न बल्कि एहसान फ़क़ीर जा आहिनि, ऐं दलील उहा ॾिनऊं त अक्सर बैतनि में फ़िक्रो एहसान सी अचे थो, जेको असल में एहसान चवे हुयो, तिन खे बाद में लतीफ़ जे फ़क़ीरनि बदिले छॾियो। अहिड़ा इल्ज़ाम ग़लति था भांइजनि, छाकाणि त एहसान फ़क़ीर जे बैतनि ऐं शाह साहब जे सुर केॾारो जे बैतनि जो जॾहिं फ़नी मवाज़नो कजे थो त वाज़े फ़र्क़ु ॾिसिजे थो त कहिड़ा बैत एहसान फ़क़ीर जा आहिनि ऐं कहिड़ा शाह लतीफ़ जा। जेतोणीकि हिते मक़सदु एहसान फ़क़ीर जी घटिताई करणु न आहे, पर पोइ बि उनजो मवाज़नो शाह साहब सां करणु भिटाई सरकार जी शख़्सियत ऐं शाइरी सां ज़्यादती बराबरि आहे। अहिड़नि आलमनि ते इहा बि तनक़ीद थी आहे त छाकाणि त सुर केॾारो खे शाह साहब जी शाइरी न मञीदड़नि जी अक्सरियत सुन्नी फ़िरक़े सां तालुक़ु रखे थी, तंहिं करे उन्हनि जो मज़हबी लाड़ो संदन तहक़ीक़ ते तमामु घणो असरअंदाज़ रहियो ऐं शाह साहब खे सुन्नी साबित करण लाइ अहिड़ो तासुरु ॾिनो वियो। ॾिठो वञे त शाह साहब हिन सुर में अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि नाहे कई जंहिंमें करबला जे वाक़िए खे कंहिं ख़ासि फ़िरक़े जी अख सां ॾिठो वियो हुजे। बहरहाल, जीअं सिज खारे हेठां नथो लिकी सघे, तीअं ई सुर केॾारो खे बि शाह साहब जे रिसाले मां कढी अलॻि नथो करे सघिजे। हाणे हेठि सुर केॾारो जो दास्तानवार तजियो कयूं था, जंहिंमें सुर पहिरें में शाह साहब मुहर्रम जो चंड ॾिसणु वक़्तु हिकु मोमिन जे दिलि जी कैफ़ियत थो बयानु करे। यादि रहे त शाह साहब जे जेके सुर केॾारो जा दास्तान आहिनि, उन्हनि जो मौज़ू को फ़िक्स कोन्हे थियल, काफ़ी बैत अहिड़ा आहिनि जेके मौज़ू जे हिसाब सां उनखे अलहदा करे तरतीब ॾेई सघिजे थो। त शाह साहब मोमिन जे दिलि जी कैफ़ियत हीअं थो बयानु करे त ॾिठो मुहर्रम माह सनको शहज़ादनि थियो, ॼाणे हेक अलाह पाण वणंदियूं जो करे। यानी इमामनि सां करबला में थियल कीस ते अहल बैत सां उकीर रखंदड़ पाण खे बेवस थो महसूसु करे ऐं मालिक जी किबरियाई बयानु कंदे चवे थो त हिन खे जेकी वणंदो आहे सो कंदो आहे। इन ई कैफ़ियत खे अॻिते हीअं थो बयानु करे त ॾिठो मुहर्रम माह सनको शहज़ादनि थियो, मके मदीने माड़ूए रुनो मथे राह, त वाहिद खे वाह जो हुकुम हेड़ा ई करे। हिन बैत में भिटाई फरमाए थो त मुहर्रम महीनो ईंदे ई मके ऐं मदीने जा माण्हू इमामनि जे इंतज़ार ऐं ओसीड़े में रस्तनि ते बीही रोइणु लॻा, पर थियो उहो जेको मालिक चाहियो। दास्तान पहिरें जा अक्सर बैत इमामनि जे ओसीड़े ते ॿधल आहिनि, जिन में इहो बयानु करण जी कोशिशि कई वई आहे त मुहर्रम जो चंड त हर साल नज़र ईंदो आहे, पर अहल बैत ऐं इमामनि जेको करबला में भोॻियो, सख़्तियूं सठियूं ऐं शहादतूं माणियूं,
उन बाद उहे मदीने वापसि न मोटी सघंदा। साॻे हंधि इहो बि चयो वियो आहे त इन में मशीयत एज़दी हुई। कुझु बैतनि में वरी अलाह खां इमामनि खे मिलाइण जूं दुआऊं बि घुरे थो, जीअं चए थो त मुहर्रम मोटी आयो आया तान इमाम, मदीने जा जाम मौला मूंखे मेड़िए। या चवे थो त मुहर्रम मोटी आयो मोटिया तान अमीर, मदीने जा मीर ॾातर मूं ॾेखारिए। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी मदीने मां रवानगी जो मंज़र चिटींदे लतीफ़ चवे थो त मीर मदीनिया निकिरी ॾेरा ॾिनाऊं, काठी पाणी गाह खे माढ़ू मुकाऊं, चढ़ंदे चयाऊं त थींदी वेड़ वॾांदरी। मथे बैत में भिटाई बहितरीन अंदाज़ में इमाम जी मदीने मां रवानगी जो मंज़र बयानु कंदे तमसील तौरु चवे थो त जॾहिं कूफ़े रवानगी लाइ खीमा खोड़ियाऊं तो हक़ जो साथ ॾियण लाइ माण्हुनि खे त चयाऊं ई, पर काठियुनि पाणी ऐं गाह खे बि सच जो साथ ॾियण लाइ चयूं। वरी अॻिते थींदड़ वॾी जंग खां ख़बरदार कयूं। हाणे ॾिसो त इहो शाह साहिब जो ई कमाल आहे जो चरंद परंद खे बि तशख़ीस या पर्सोनिफिकेशन करे वाक़े जो हिकु किरदारु बणायो छॾे। हक़ ऐं सच जे सफ़र जे पांधीड़नि जे सफ़र जे तकलीफ़ुनि, सख़्तियुनि ऐं जिस्मानी मुशक़त खे बि अजब अंदाज़ सां निर्वार कयो अथनि। उनखां अलावा तजनी सरफ़ी जो बि ख़ूबसूरत अंदाज़ में इस्तेमालु कयो अथनि। जीअं हिन शहर में आहे त मीर मदीनिया निकिरी रिढ़िया मथे रंध, घोड़ा तन घोटनि जा पुरिया मथे पंध, जिते रहिया रातड़ी से सुहारा हंध, कुल्ला करिंगर कंद झुरनि झुंझारनि जा। मथे बैत जे चइनी सिटनि में तजनी सरफ़ी महारत सां इस्तेमालु कई वई आहे, जेको शाह साहिब जे शाइराणे फ़न जी मेराज खे ज़ाहिर करे थो, जेका हर शाइर खे नसीब न थी सघी आहे। वरी भिटाए जी शाइरी जी ही वस्फ़ बि आहे जो कंहिं बि वाक़े खे बयानु कंदे उन में मक़ामी रंग भरे थो। मिसाल तौरु उन में सिंधी ॿोलीअ जा ठेठ लफ़्ज़ इस्तेमालु करे उनखे फ़ारसी, अरबी ऐं ॿियनि राइज ॿोलियुनि जे असर मां कढियो छॾे। जीअं फ़रमाए थो त मीर मदीनिया निकिरी आया न मोटी, कारा रंग जी कपिड़ा अदा नीरोटी, आ तनी लाइ लुठी जे मुसाफ़िर राया, जे मीर मुसाफ़िर राया। हिन सुर में लतीफ़ कुझु बैतनि में फ़रमाए थो त अहल बैत मथां ईंदड़ तकलीफ़ूं ऐं शहादत जूं सख़्तियूं त उन लाइ ॼण शादी जे ॾींहुं रहमत जो मींहुं, मालिक सां कयल वचन ऐं फ़ख़्रु हुयो। ही तकलीफ़ूं त अज़ल में थियल अहद जे करे अचणियूं हुयूं। उनमें यज़ीद जो कहिड़ो ॾोह। इन ॻाल्हि जी वज़ाहत हीअं कयूं त करबला जे क़ज़िये खे के रिंद ई सम्झी सघंदा। हिकु ॻाल्हि ज़हन नशीन करणु घुरिजे त जिते असां शाह लतीफ़ सां इश्क़ ऐं अक़ीदत जी हद ताईं मोहबत था कयूं ऐं उनखे रुॻो हिकु शाइर ऐं पीर वांगुरु नथा सम्झूं, बल्कि शाइरनि जो सरताज, इनकलाबी शाइर, सिंधियुनि जे वस्तियुनि वाहणनि, मैदाननि ऐं रेगिस्ताननि, दरियाहनि ऐं समुंड, वणनि ॿूटनि ऐं झंगनि खे शाइरी ज़रिए अणमिट कंदड़ सम्झूं था, उते जेकॾहिं का तनक़ीद कजे त उनखे संदन तोहीन न सम्झणु घुरिजे। सुर केॾारो में शाह साहिब जहिड़े अंदाज़ में करबला जे वाक़े अहल बैत ते सोज़ ऐं सख़्तियुनि खे तक़दीर जो लिखियो बयानु करे थो। यज़ीद खे रुॻो बेसम चवे थो ऐं संदन मूजिबि त हीउ त इमामनि लाइ लिखियो हो ऐं यज़ीद जो ज़रो बि ॾोह नाहे, यज़ीद खे ज़रो बि इश्क़ जो आसार न हुयो वग़ैरह। त उन ते चई सघिजे थो त ॼण ॿियनि लफ़्ज़नि में हू यज़ीद खे हुन जे अहल बैत ते कयल कोस ऐं कीस मां ॼण आजो करार ॾिए थो। तंहिं करे को बि ज़ालिम मज़लूम ते कयल ज़ुल्मनि खे संदसि तक़दीर जो लिखियो चई सघे थो। थी सघे थो त शाह साहिब इहे ॻाल्हियूं फ़क़ति सूफ़ियाना अंदाज़ में रज़ा ते राज़ी रहण जी तरग़ीब ॾियण लाइ चयूं हुजनि, पर हिकु आम पढ़ंदड़ कुझु ॿियो बि सम्झी सघे थो। हेठि कुझु बैतनि में उनखे हीअं बयानु कयो अथनि, सख़्ती शहादत जी सुण शादीअ जो ॾींहुं, ज़रो न यज़ीद खे निसो रोई नींहुं, मर्ग आहे मींहुं अली जी औलाद खे। या फ़रमाईंदा त सख़्ती शहादत जी मिड़ो ई मलार, ज़रो न यज़ीद खे इहे इश्क़ जो आसार, कुसण जो करार असल इमामनि सी। या अॻे हिकु शहर में फ़रमाईंदा त सख़्ती शहादत जी मलार मिड़ो ई, ज़रो न यज़ीद खे आसार इहो ई, कुसण हो कोई असल इमामनि सी। या हिन शहर में जीअं फ़रमाईंदा त सख़्ती शहादत जी निसोरो ई नाज़, के रिंद परोड़ीन राज़ कज़िए करबला जो। दास्तान पहिरें में हिकु वाई बि आहे जंहिंमें लतीफ़ सरकार इमामनि जे मदीने छॾण जे वक़्त जे मंज़र खे ख़ूबसूरती सां चिटियो आहे। संदसि शाइरी पढ़ंदड़नि खे करबला जे वाक़े सां अहिड़े त पुरअसर अंदाज़ में रोशनास कराए थी जो अखियूं आलियूं थियणु यकीनी बणिजो वञे।
लतीफ़ जो एॾो अंदाज़ एॾो त निरालो आहे जो सवें शाइरनि जी साॻे मौज़ू ते लिखियलु शाइरी सां भेटियूं त सिंध जे सिरमौर शहर जा बै ते वायूं चोॾीअ जे चंड वांगुरु निर्वार नज़र अचनि था। हिन दास्तान जी वाई ॾिसो त कीअं न हुनजो अखर अखर अंदरि में उधमा थो पैदा करे। अॼु मीर मोमिननि जा मदीनो छॾे हलिया, मदीनो छॾे हलिया से मदीनो लॾे हलिया, है मदीनो छॾे हलिया, सिज चंड मुस्तफ़ा ॾे यकदिल गॾे हलिया, है मदीनो छॾे हलिया, है आंधारो थियो उन री तारा लॾे हलिया, है मदीनो छॾे हलिया। हाणे दास्तान ॿिए जी अगरि ॻाल्हि कजे त हिन दास्तान में 10 बैत ऐं 1 वाई आहे। दास्तान ॿिए में लतीफ़ सरकार इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदन साथियुनि ऐं ख़ानदान जी करबला जे मैदान में मौजूदगी, बहादुरी सां जंग जुटणु, यज़ीद जे लश्कर सां महाडो अटकाइणु ऐं सीनो सुपर करे ललकारनि जी मंज़र कशी कई आहे। जीअं लतीफ़ फरमाए थो त चंड विहाणी चढ़िया मल मदीनिया मीर, उनसी तबलबाज़ तबरूं कुंद कटारा कीर, अलीअ पुट अमीर कंदा राड़ो रुकसी। न फ़क़ति जंगजुअनि जी बहादुरी जो तज़किरो कयो वियो आहे, पर जंगी साज़ो सामान तरारूं जन सां जंग ते जोटियऊं, एतिरे क़दुरु जो मिस्र मां ठहियल तलवारनि जो ख़ासि अहवाल बि ॾिनो अथनि। उनखां सवाइ बहादुरनि जी साबित क़दमी, बेबाकी ऐं दुश्मननि मथां संदन हैबत जो बि बयानु कयो वियो आहे। जीअं इन शहर बैत में फ़रमाइनि था त करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं, झेड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं, मुंहुं न मोड़ियाऊं पसी ताओ तरार जो। हाणे मिस्र जे तलवारनि जो ज़िक्र कंदे फ़रमाईंदा त कामिल करबला में अहल बैत आया, मारे मिस्रियनि सी तन काफ़र कंबाया, सच क बीबी जाया हेड़ा सूर्य सुपरियूं। जंग दौरान इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी बहादुरी खे बि सारायो अथनि त संदन अॻियां बहादुर दिलेर जंगजू बि संदन हमले जी हैबत सां दहलजी थे विया। मारे मिस्रियनि सी ढूंढ कयाऊं ढेर, दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो। वरी हिन बैत में फरमाईंदा त कामिल करबला में आया जुंग जवान, धरती धुबी लर्ज़ी थरथलिया आसमान, करह हुई कान हो नज़ारो नींहं जो। जिते झेड़ींदड़ बहादुरनि जी तलवारबाज़ी नेज़ेबाज़ी जी तारीफ़ कई अथनि, उते लतीफ़ तीर अंदाज़नि खे विसारायो आहे, मतिलबु त जंग जे हर पहलू खे बयानु कयो अथनि। कामिल करबला में आया अॼु अमीर, वेही वेरनि सां मुहां तिखा हयाऊं तीर, है इहे तक़दीर इमामनि सी अॻी। दास्तान ॿिए जे आख़िरी बैत में बि भिटाई करबला जे वाक़े जे फ़लसफ़ियाना पहलू खे उजागर करे थो ऐं फ़रमाए थो त अलाह पंहिंजे प्यारनि खां सख़्तु इम्तिहान वठंदो आहे ऐं उन में उनो इसरार समायल आहे। दोस्त कुहाए दादला मुहिब माराए, ख़ासि ख़लीलनि खे सख़्तियूं सहाए, अलाह समद बेनियाज़ सां करे जा चाहे, इन ई मंझि आहे का उन ॻाल्हि इसरार जी। हिन दास्तान जे आख़िर में 1 वाई आहे जंहिंमें जंग जो अहवाल इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शहीद थियण जो बयानु कयो वियो आहे। हाणे दास्तान 3 जी अगरि ॻाल्हि कजे त सुर केॾारो जे दास्तान 3 में जंग जे मैदान, बहादुरनि जो हिक ॿिए खे ललकारणु, सिसियूं धड़नि खां धार थियणु, हाथियुनि जा हॾ मुछाइणु, रण गजणु, घोड़नि ऐं घोटनि खे तशबीह ॾियणु, जंग जे मैदान मां भॼण वारनि खे ताना मेणा ऐं ॿियूं जंग ऐं जंग जे मैदान सां जुड़ियल इस्तलाहूं इस्तेमालु कयूं वयूं आहिनि। हेठि कुझु बैतनि मां लतीफ़ जे मुशाहिदे ऐं सिंधी ॿोलीअ जे शानदार इस्तेमाल जा बहितरीन नमूना पसी सघजनि था। ॾिठो काल कहीं झूंझार को झगड़ो, हाथियुनि हॾ मुछाया रेलो रत नई, भाइनि सां सईं ज्यां जी जोखो थिए। या हिन बैत में फ़रमाईंदा त बहादुर गॾिया बहादुरे, खिड़ग खलोल कनि, विझनि धड़ धड़नि ते हाकारी हणनि, किरन कंध नचनि, रण गजो राड़ो थियो। हिन दास्तान जा कुझु शेर हर आम व ख़ासि जी ज़बान ते पहाके इस्तलाह ऐं सम्झाणी जा हूंदा आहिनि। मसलन घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं वाही रण जा। लतीफ़ अहल बैत खे एतिराम में अक़ीदत विचां मुख़्तलिफ़ नालनि ऐं इल्क़ाब सां मुख़ातिब थिए थो। जीअं फ़रमाए थो त घोड़ो घोट पलाणियो मथसि ज़ीन धरे, अली शेर पुटनि खे उभो सॾु करे, कज़ा कीअं टरे जीअं अमुर इलाही थियो। अहल बैत जी शहादत ऐं उन्हनि जे जसद ख़ाकी खे जंग जे मैदान मां ख़ीमनि ॾांहुं बीबियुनि पारां मुंतक़िल करण जा जीअ खे झोरींदड़ मंज़र बि ॾेखारे थो। झुमंदियूं अचनि झोलियूं झूंझारनि जूं,
पायो बुक बुहार जा उंजूं विहूं वाका कन पिटिन पार कढन ऋण गिजो राड़ो थियो। इहो लतीफ़ सरकार जो कमाल आहे त कीअं न अहल बैत जी दिलेरी खे हीअं बयानु थो करे त हू जंग मां भॼंदा कोन ऐं जेकी धक मुंहं में लॻंदा से मुरकंदे सेकींदसि ऐं जेको ज़ख़्म पुठी में लॻो त उहो मूं लाइ शर्मिंदगी जो सबबु हूंदो। भॻो आऊं न चवां मारियो त वसहां कांद मुंहं में धकड़ा सेकींदे सुहां तपुण लॼ मरां जे हुअंदसि पुठ ते। जिते बहादुरनि जी बहादुरी खे भिटाई सारियायो आहे उते वरी जंग मां भॼी वेंदड़नि जी निंदा बि कई अथसि ऐं उन्हनि खे ताना ॾिना अथसि। भॼी ऐं भॼणा लॼाए ई मूं यार वेठियूं कन कुआर मोह मथां तन जा। अॻे बैत में फरमाईंदा त भॼी ऐं भॼणा लॼाए ई मूं सेण वेठियूं विझण वेण मोह मथां जन जा। भिटाई उन्हनि वञनि खे सारायो आहे ऐं उन्हनि जा मोह मथां ॼाणाया अथसि जन जा वार जंग जे मैदान में जवान वर्दी सां विड़ी शहीद थिया ऐं जन उन्हनि जे मैतनि मथां पार पे कढिया। मोह मथां जन जा से पिटियो पार कढनि जेॾियूं हिन झुंझार उजारे सभु अछा कया। हिन दास्तान जे आख़िर में हिकु वाई बि ॾिनल आहे जंहिंजो जेकॾहिं ग़ैर जानिबदारी सां तनक़ीदी जाइज़ो वरितो वञे त लतीफ़ जे बाक़ी बैतनि ऐं वायनि खां थोरी मुख़्तलिफ़ भांइजे थी ऐं ॿोली जे बनावट ऐं असलूब जे लिहाज़ खां अलाए छो भिटाई जी शाइरी खां थोरो मुख़्तलिफ़ थी लॻे। बाक़ी हिन ते वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। या अली अली सिर यतीमनि जे आई आयो हुकुम अलाह जो या इमाम या अली अली सिर यतीमनि जे आई बन विछोड़ो मौत जो है वो है चारई पहर जुदाई या अली अली सिर यतीमनि जे आई अथर पत्थर मेड़े साईं अला बीबी देग चढ़ाई या अली अली सिर यतीमनि जे आई जनी कारण चाढ़ियाई सेता करण लड़ाई या अली अली सिर यतीमनि जे आई। दास्तान चौथे जी अगरि ॻाल्हि कजे त हिन दास्तान में 11 बैत हिकु वाई ॾिनल आहे। हिन दास्तान में यज़ीद जे ज़ुल्मनि जे करे मथसि कयल फिटकार खे मौज़ू बणायो वियो आहे। जीअं हिन बैत में लतीफ़ सरकार फरमाए थो त झेड़ो लाहे यज़ीद अलीअ जी औलाद सी सा न पसंदि ईद जा हूंदी मीर हुसैन सी। या अॻे बैत में फरमाए थो त जनी झेड़ो काल अलीअ जी औलाद सी है तनी जे हाल जे जमाती यज़ीद जा। वरी हिन बैत में फरमाइनि था त जनी झेड़ियो अॼु अलीअ जी औलाद सी भय तनी खां भॼ जे जमाती यज़ीद जा। जॾहिं त कूफियनि पारां इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे लिखियल ख़त ऐं ताबेदारी जो वचन इमामनि सां कयल दोखे ऐं उन्हनि पारां अहल बैत बदिरां यज़ीद जो साथ ॾियण जी निंदा कई वई आहे। कूफियनि जे किरदार खे लतीफ़ हीअं थो पधिरो करे त कूफियनि कहर कयो थिया जमाती यज़ीद जा पलीतनि खे पिड़ में वरह वर पियो सदर होन सिहो शेर शहादत रसियो। या हिन बैत में फरमाइनि था त कूफियनि काग़ज़ लिखियो विच विझी अलाह असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह हेकर हेॾे आओ त तख़्त ताबीने तुंहिंजे। कूफियनि पारां इमामनि जो पाणी बंदि करण जो ज़िक्र पिणु कयो वियो आहे। जीअं हिन बैत में लतीफ़ फरमाए थो त कूफी करबला में पाणी न पीआरीन उते अली शाह खे शहज़ादा सारीन निकिरियो निहारीन चढ़ मीर मोहम्मद अरबी। करबला में अहल बैत जॾहिं ज़ालमनि हथां शहीद पे कया विया त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं इहा ख़बर लतीफ़ पंहिंजे अंदाज़ में हीअं पियो पहुचाए। पिरह पखी आयो करबला मां कही रोज़े पास रसूल जे त हली हा कहीं ॾिठमि रुक रही चढ़ मीर मोहम्मद अरबी। या हिन बैत में फरमाए थो त पिरह पखी आयो सुबुह सवारो रोज़े पास रसूल जे हया ई हाकारो मांझनि कयो मारियो चढ़ मीर मोहम्मद अरबी। इन जे तसलसल आहे ही बैत जंहिंमें लतीफ़ फरमाए थो त पिरह पखी आयो करबला मां काल आह आलूदो रत सी हैरत गॾियो हाल विणा हया काल ॿेली मीर हुसैन जा। हिन दास्तान जे आख़िर में हिकु वाई बि आहे जेका कुंजनि हथां करबला जो वाक़ियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे नाना सरवर काइनात खे पई सुणाए। सारो ॾेह ऋण में रहिया से इमाम ऋण में रहिया सारो ॾींहुं ऋण में रहिया है ऋण में रहिया तुंहिंजा वञी कूंजड़ी है नाने ॾेज सलाम है ऋण में रहिया मूले वेरन वेढ़ियो मौला मींहुं वसाए है ऋण में रहिया।
हाणे दास्तान 5 जी ॻाल्हि कजे त दास्तान 5 जो मौज़ू इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी बहादुरी ऐं उन्हनि जे हिमायतियुनि ख़ासि तौर ते हज़रत हुर जो साथ ॾियणु ऐं बहादुरी सां यज़ीद जे लश्कर सां मुहादो अटकाइण खे मौज़ू बणायो वियो आहे। संदसि बहादुरी जूं वसफ़ूं बयानु कयूं वियूं आहिनि। किले वीर कटक में साओ सभु न होन, पिड़ते सही पोन मोटण जनी मेहणो। या फरमाइनि था त ॼले वीर कटक में पाखर जो पाए, अञा उनखे जीअण जो आसांगो आहे, 1600 चाए जो रुगो ई ऋण घुरे। शाह साहब कुझु बैतनि में सूर्यनि खे जंग जुटण जा गुर बि सेखारींदे ॾिसिजे थो। जीअं हेठे बैत में फरमाए थो त सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकरे आॾी ढाल मढार, मथां तेग तरार मार त मतारो थिए। कंहिं शाइर पारां कंहिं बहादुर वेढ़ाक जी तारीफ़ कीअं कई वेंदी आहे, जीअं शाह साहब हुर जी तारीफ़ करे थो त हुर हली आयो मांझी मर्दानो, आहियां आशिक आग जो पतंग परवानो, मान राज़ी थे रसूल रब जो नबी तो नानो, ही सिर समानो घोट मथां ई घोरियां। या हिन बैत में फरमाइनि था त हुई हिदायत हुर खे अज़ल में अज़ला, चढ़ी आयो जंग ते हली हुन पारा, ईंदे चयईं इमाम खे घोरियसि आऊं मथा, लायो कल्य फुलाहो नफ़्सन इला वुसअहा, जेका पुॼंदमि सा, घोट पे लॻा घाव ही पे शेर शहीद थियो। हेठियुनि बैतनि में तमसीलन ऐं तजनी सरफ़ी जो वॾी महारत सां इस्तेमालु कयो वियो आहे, जंहिंमें हीअ बैत ॾिसो त पावंग उभो पड़ में हणे हज़ारी होल, जोहर पिड़ पावंग उभो पिड़ में हणे हज़ारी होल, जोहर ऐं जड़ाव सी कामिल सिर कंगोल, रतो रत रतोल मूलियो मीर हुसैन जो। ॾाढी रत रत्यास ॾंद त ॾाढूं गुल जीअं, 14 माह चंड जीअं पिड़ में पागड़ियास, मेड़े मीर मोहम्मद जी मर मुर्के मास, तह सूर्य खे शाबास जो मथे पिड़ पुरज़ा थिए। हिन दास्तान जी पिछाड़ी में हिकु वाई बि ॾिनल आहे, जेका सुर केॾारो जी सभ खां मुनफ़रिद हैसियत रखे थी ऐं फ़नी लिहाज़ खां हिकु बहितरीनु वाई आहे। अॼु न आयो इमाम वावेला, मोमिना माताम वावेला, अन न पाणी उनखे नको वठे मींह, मोमिना माताम वावेला, हुआ सिटाणी जंग में 9 रातियूं 10 ॾींहं, मोमिना माताम वावेला, दुलदुल घोड़ो शाह जो मथस लाल पलाणी, मोमिना माताम वावेला, शेर शहज़ादे लॾियो सैयद सेज न माणी, मोमिना माताम वावेला। हाणे दास्तान हिन सुर जो आख़िरी दास्तान 6हों दास्तान आहे। हिन दास्तान में हिकु त शाह साहब पाण लफ़्ज़ केॾारो इस्तेमालु कयो आहे, जंहिंजे करे सुर जो नालो केॾारो रखियो वियो आहे। ॿियो त जंग खां पोइ जे हालात ऐं अहल बैत जे शहीदनि जे हालात खे बयानु कयो अथसि। गिजड़ियनि ॻारो रातो ॾींहं ऋण में, पिणियो पुछनि पाण में के मुंहुं केॾारो, खाइनि भुणियो बिल्कुलु। सदर जहिड़ा लाइक़ ऐं लतीफ़ जा पारखू वेठा आहिनि, इन जे लाइ थोरो घणो शायदि प्रेशर मूं ते आहे। एतिरो मूंखे ऐं मंगी साहब जहिड़ा न, वाक़ई में मां इन्हनि शख़्सनि खां मुतासिर आहियां। गिजड़ियनि ॻारो रातो ॾींहं ऋण में, भुणियूं पुछनि पाण में कंहिं मोह केॾारो, खाइनि खगारो काइर पियो किनो थिए। हिकु ॿिनि रिसालनि मूं इहो खगारो ॾिठो आहे, पोइ थी सघे थो इहो तव्हां से जीअं ग़ुलाम मोहम्मद शाहवाणी साहब बि लिखियो आहे। अखियूं कढ न गिजड़ी तारा ताम खाओ, पियो न पसी पट में रेगड़ियारो राव, जेरे जंहिं जवान जे लॻा 900 घाव, राति जंहिंजी माउ रोई परनियो रब खे। करबला जे वाक़े त हूं त हर कंहिं पे ॻोढ़ा ॻाढ़िया, पर लतीफ़ फरमाए थो त इमाम जे मरतीअ ते 3 टोलनि रुनो। हसन मीर हुसैन खे रुनो 3 टोलनि, घर माणे झंग मिरोए उभनि में मलकनि, पखियुनि पाण पछाड़ियो त लॾियो होत वञनि, अलाह शहज़ादनि सोभूं ॾियनि सचा दणी। ऐं इन्ही 6 यानी आख़िरी दास्तान जी वाई, माताम इमामनि जो करियो, माताम शहीदनि जो करियो, माताम इमामनि जो करियो,
रोई रोई अखियूं रत सी छो न भरियो माताम इमामनि जो करियो जेकी इमामनि सी थियो सिर पाण धणी पैदा कयो माताम इमामनि जो करियो। मां आख़िर में हिकिड़ी माज़रत कंदुसि त हिकु त 15 मिंटनि जी लेट थी ऐं ॿियो ही थोरो मूं सबक़ वारे अंदाज़ में पढ़ियो आहे छाकाणि त थोरे वक़्त में हिन खे मक़ाले खे मूं तयारु करण जी कोशिशि कई आहे। कुझु सरकारी मसरूफ़ियात बि हुयूं ऐं मुंहिंजो पहिरियों भेरो हुयो, मूंखे इलाही सिखण जो मौक़ो मिलियो। मां हिकु शागिर्द थी पाण खे तव्हां ॾाढो तनक़ीद जे लाइ पेश कंदुसि। जंहिं दोस्तनि खे का सलाह मशवरो हुजे त मूंखे हिन सेशन खां पोइ रहनुमाई ज़रूरु कंदा ऐं जेका पढ़ण में को लफ़्ज़नि में कोताही थी हुजे त उन जे लाइ मां माज़रत ख़्वाह आहियां। तमामु घणी महिरबानी तव्हांजी।